चोटियारी मां ख़बर ईंदाल चोटियारी वेझो गोठ जानी जुणेजो में सेफ जे ताउन सां हलंदड़ शुमाइला मॉडल स्कूल जे मिड टर्म टेस्ट में पोजीशन होल्डर शागिर्दान ऐं शागिर्दियान में ट्रॉफियूं सर्टिफिकेट ऐं मेडल तक़सीम कया विया। उन मौके ते उस्तादनि ऐं समाजी अॻुवाणनि डॉक्टर वली मोहम्मद कुंबर लोंग खान जुणेजो, अली असगर कीरियो, मैडम शुमाइला आराई, मेहताब जुणेजो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पुठिते पयल इलाइक़नि जे ॿारनि में वॾो टैलेंट आहे। असां खे घुर्जे त अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियण घुर्जनि त जीअं ॿारनि में अञा बि वधीक तइलीम जो चाह पैदा थिए ऐं ईअं ई इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी रहे। इन्हनि चयो त ही तोहफ़ा इनाम एतिरा महांगा त न आहिनि, पर इन्हनि नंढड़ियुनि शयुनि सां इन्हनि में वधीक मेहनत ऐं जज़्बो ॾियारे सघिजे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।